गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल गोशेर खान लुंड जे नियाणियुनि ऐं ॻोठाणनि पारां जबरी फीमेल उस्ताद खे हटाइण तां एहतिजाजी मुज़ाहिरो। गोशेर खान लुंड जे स्कूल में 300 ॿारनि जी फीमेल टीचरनि मां हिकु उस्तादियाणी खे जबरी हटाइण तां ॻोठाणनि ऐं शागिर्दनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाणनि सन टीवी सां वधीक ॻाल्हाईंदे चयो त गोशेर खान लुंड जा रहवासी आहियूं। हिते पहिरीं ये जेको असां वटि स्कूल हलंदड़ आहे, पहिरीं स्कूल हुयो उहो ज़बून हालत में आहे। उहो नियाणियूं दर पदर पे थियूं, उहो टीचर रखियल हुयो। ही बॉइज़ स्कूल आहे जंहिंमें असां शिफ्ट उहे नियाणियूं करायूं, टीचर बि रखियल हो। उहो टीचर हिते टाइम खां पढ़ाए पई। हींअर तक़रीबन बॉइज़ 150 छोकिरा आहिनि, बॉइज़ में 150 तक़रीबन पौणा 200 इग्नोरमेंट आहे छोकिरियुनि जी। उहो हींअर हिननि मास्तर करे छॾियो आहे असां खां बदिली। महिरबानी करे आला अमलदारनि खे अपील था करियूं, टीओ खे, डीओ खे, सैयद ज़िया बादशाह खे महिरबानी करे असांखे इहो टीचर वापसि कयो वञे। 200 250 नंढड़ियूं छोकिरियूं नियाणियूं ॻोठ जूं पढ़नि थियूं, उते टीचर खे बदिली करे छॾियो अथनि। असां साईं ज़िया बादशाह खे बि अपील कंदासूं त असां सां इहा महिरबानी कनि जी त असांखे टीचर बि पंहिंजो वापसि कनि। टीचर असांजी बदिली थी वई आहे। तक़रीबन 175 नियाणियूं आहिनि जिन्हनि जो मुस्तक़बिल तबाह थी वेंदो। टीओ ऐं डीओ साहब वारनि खे गुज़ारिश था करियां महिरबानी करे टीचर खे बदिली न कनि।